उरे उरे अची गई मेरा ही हाँ सुना साईं, तुझी याद ॾाढी पे आहे। हल कूड़ा मुझे याद अचे या न त ॿिए ॾींहुं मोटी अची या पूरा 3 ॾींहं न लॻाई या। अरे तू वे त सही मुंहिंजा जानी, तू वे त सही। दादा ही नारा वे मां त वापसि आयुमि पे, पर दोस्तनि जो ज़िद हुयो त मेरो पूरो ई कयूं आहिनि। इन जो मतलब त मूंखां वधीक तोखे पंहिंजा दोस्त प्यारा हुआ। अचनि तो वटि मां बि हुननि खे चांहि में ज़हर ॾेई प्यारे छॾींदीसान। ये न कजांइ जानी, किथे चांहि जो को मूंखे बि न पीअणो पवे। अहिड़ी ॻाल्हियूं न कर, तूं आई त मां बि आहियां। ऐं जे मां न रहियमि त? मां चई थी बस कर, तोखे त ख़बर आहे न त पूरे ॾिसण में जेतिरी पत्थर दिलि आहे, पर अंदर में मोहब्बत जो हिकु समुंड आहे, जंहिंजी हद सिर्फ़ तूं आहीं ज़ाहिर। ऐं तूं हुन हद जी सरहद आई। और तोखां वधीक मुंहिंजे लाइ हिन दुनिया में को थियो आहे न वरी थींदो। हल कूड़ा मूंखे इहो ॿुधाए त छा आंदो अथई मुंहिंजे लाइ? छा वरी छा, मिठाई आंदी आहे, ॿियो वरी छा? बस इहा वई दिलि। ॾिस तुंहिंजे लाइ मां मेले तां घड़ी वठी आयो आहियां। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे जानीअ खे घड़ी पसंदि हुजे। जॾहिं मूं जावेद हथां नादर जी क़तल थियण जी ख़बर ॿुधी न, यकीन ॼाण मुंहिंजी त पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी ऐं मां शहर रही न सघुसि। पुट जावेद बिना सोचे अखियूं ॿूटे इहो कमु कयो आहे। मुंहिंजे त 7 पीढ़ियुनि में बि अहिड़ो कमु न आहे थियो जेको जावेद कयो आहे। मां त कर्ज़ मथे खणी हलण जहिड़ो ई न आहियां। घटि में घटि जावेद खे चाचा मामले जी जड़ ताईं पहुचणो हो। हू ॾिसे हा नादर वाकई हुन मामले में मुलविस आहे त उन खां हिसाब वठण जा ॿिया खोड़ तरीक़ा हुआ। तॾहिं त इंसान जो इंसान जे मथां एतबार खॼी वियो आहे। पुट असां वञूं त वञूं काॾे? हुनजो मासूम पुट बि वियो ऐं जावेद पुट त उमिरि भर लाइ वञी सोभो थियो। ॿुधो आहे त चाचो कालू तव्हांजी हिकु बि नथो ॿुधे ऐं मेड़ बि मोटाए छॾिया अथसि। हा पुट तूं सही थो चई। कालू असांजी का बि ॻाल्हि नथो मञे, पर मञे बि त कीअं यार? हुनजे हाव सां पथर लहिजी विया आहिनि। हू त ज़ख़्मी थी पियो ऐं हाणे उहे ज़ख़्म भरिजण में त टाइम लॻंदो न, पर जेकॾहिं ज़ख़्म भरिजी बि वियसि त निशान बाक़ी रहंदसि। पुट इहो नाहक त ज़रूरु थियो आहे। जावेद पुट लाइ कुझु कर। मुंहिंजो पुट अकेलो ई पुट आहे। उन खां सवाइ मुंहिंजो ॿियो कोई बि न आहे। मां कोशिशि कंदुसि त जावेद जी आज़ादी जे लाइ कंहिं सुठे वकील जो बंदोबस्तु कयां। पुट तुंहिंजी वॾी महिरबानी। इहे ॻाल्हियूं ख़ज़ाना मूंसां वाक़ियो न, पर बाबा इहे मां ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधियूं करे छॾियूं हुयूं। बाबा साईं जॾहिं मुंहिंजे हथ में इहा अख़बार आई न, मरियम जे बारे में जॾहिं इहा ॼाण पई, मुंहिंजा त यकीन ॼाणियो होश ई उॾी विया। बाबा साईं हिकु पल लाइ त मूंखे ईअं पियो लॻो त हीअ समूरी दुनिया मूं ते हमिलो पई करे ऐं आउं मौत खां पनाह पियो घुरां। चुप कर पुट, वधीक हिकु लफ़्ज़ बि न कढिजांइ ऐं इहा अख़बार बि गुम करे छॾ बचा। तूं जेके ॻाल्हियूं करी थो उन्हनि जी त हिते कंहिंखे वाभर ई नाहे। ऐं तूं त सम्झी थो त हवेलियुनि जी पर्दा पोशी चबल जहिड़ी भितियुनि
ऐं आसमान जहिड़े छितनि में बंदि थियल हूंदी आहे। ऐं उन्हनि जी इज़त खे दाग़ ॾियणु हवाउनि जे वस जी ॻाल्हि न आहे। पर बाबा जॾहिं उन बंदि पियल पखीअ जे मन में मोहबत जी मेघा अची वेंदी आहे त उहो पखी न जबल ॾिसंदो आहे, न आसमान ॾिसंदो आहे, न पिंजरो ॾिसंदो आहे। उनखे समूरी दुनिया बरपट मैदान नज़र ईंदी आहे बाबा, ऐं उहो पंहिंजे वाहुरे जी तलाश में निकिरी पवंदो आहे। तुंहिंजी ॻाल्हियुनि खे ॿुधी मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त मां तोखे अॼु शहर थो मोकिलियां। छो बाबा, ईअं छो? जेसीं ताईं वक़्त खे लॻल बाह न विसामे तूं हिते न ईंदो कर। पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ शहर खे पंहिंजो घर बणाए छॾ। पर बाबा तोखे त ख़बर आहे मां हिन ॻोठ खां सवाइ नथो रही सघां। बसि या तूं पंहिंजी वापसी जी तयारी कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।